नाज़रीन ग्लोबल राउंड अप प्रोग्राम सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन हिन प्रोग्राम जे ज़रिए असां आलमी इशूज़ ते डिस्कस कंदा आहियूं ऐं गॾोगॾु दुनिया में थींदड़ सियासी समाजी ऐं इक़्तिसादी तब्दीलियुनि जे हवाले सां जेके असर थियनि था उन्हनि ते बि असां डिस्कस कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जिन इशूज़ ते असां डिस्कस कंदासीं उन में सभ खां पहिरीं सूरतहाल हूंदी बर्मा जी, जिते अधु सदी खां पोइ झमूर जो दौरु जेको आहे उहो शुरू थियण वारो आहे। गॾोगॾु प्रोग्राम में शामिल कंदासीं जिनीवा में अमन ॻाल्हियूं जेके मुल्तवी जो शिकार थी वियूं आहिनि। प्रोग्राम में शामिल हूंदो अमरीकी सदर जे सदारती दौर में पहिरियों भेरो कंहिं मस्जिद जो दौरो, इन हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट बि शेयर कंदासीं। जॾहिं प्रोग्राम में अफगानिस्तान में जेका डेवलपमेंट साम्हूं अचे पई उन हवाले सां रोड मैप ते जेको चइनि मुल्कनि जे ॻाल्हियुनि जे हवाले सां जेको इतफ़ाक़ साम्हूं अचे, अफगानिस्तान ऐं भारत में वधंदड़ वेझड़ाई ते बि डिस्कस कंदासीं। उन जे अलावा अमरीका में ख़तरनाक ज़ीका वायरस जेको हिन वक़्तु फैलिजी रहियो आहे उन जे हवाले सां बि असां पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्ट तव्हां सां शेयर कंदासीं। गॾोगॾु प्रोग्राम जे आख़िर में शामिल हूंदो मिस्री अदालत जो फ़ैसिलो। इन हवाले सां जीअं जेके समूरी सूरतहाल आहे उहा असां रिपोर्ट जे ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन सभ खां पहिरीं हाणे प्रोग्राम में शुरूआत कंदासीं बर्मा जी सूरतहाल जो, जिते अधु सदी खां पोइ आमर जो जेको दौरु आहे उहो ख़तमु थी वियो आहे ऐं हिकु नए दौर जो आगाज़ शुरू थियो आहे। जमहूरी अॻवान आंग सान सूची तक़रीबन 20 सालनि जी नज़रबंदी खां पोइ आम चूंडनि में हिसो वरितो ऐं न रुगो हिसो वरितो पर कामयाब थी करे बर्मा जी अवाम लाइ हिकु नए दौर जी शुरूआत कई आहे। बर्मा जी जमहूरियत पसंद अॻवान ऐं नोबल इनाम याफ़्ता आंग सान सूची 20 सालनि जी नज़रबंदी बाद आम चूंडूं विढ़ी न रुगो ॻरी अक्सरियत हासिल कई आहे, पर अधु सदी खां पोइ मुल्क में आमरत जा ज़ंजीर पिणु तोड़े छॾिया आहिनि। बर्मा में नई तारीख़ जी शुरूआत थी वई आहे। पहिरियों जमहूरी पार्लियामेंट जो इजलास ॻोठायो वियो, जंहिंमें नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी सां तालुक़ रखंदड़ मेंबरनि शिरकत कई। इजलास जी सदारत जमहूरी अॻवान आंग सान सूची कई। नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी 1990 वारनि चूंडनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई हुई, पर फ़ौज चूंड नतीजा तस्लीम करण खां इनकार कयो हो। इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त अधु सदी खां पोइ वजूद में आयल पार्लियामेंट नए सदर जी बि चूंड कंदी। पार्लियामेंट जे इजलास में सूची जे वेझे साथी विनमेंट खे स्पीकर ऐं यूनियन सॉलिडेरिटी पार्टी सां तालुक़ रखंदड़ टेकिन मियाट खे डिप्टी स्पीकर चूंडियो वेंदो, जॾहिं त मौजूदा सदर थाइन शेन जी जॻह ते नए सदर जी चूंड कई वेंदी। हिते इहो ॼाणण बि ज़रूरी हूंदो त थाइन शेन हिकु अॻूणो जनरल आहे, जे 2011 में फ़ौज खां इक़्तिदार हासिल करे हिकु नीम जमहूरी हुकूमत जी क़यादत करे मुल्क में घणा जमहूरी सुधारा आंदा। मुल्क जे आइन मूजिब सूची मुल्क जी सदर नथी थी सघे, छो त संदसि ॿई पुट बरतानवी शहरी आहिनि ऐं संदसि मरहूम मुड़ुस बि बरतानवी शहरी हो। मुल्क जे आइन मूजिब औरत सदर नथी थी सघे, पर संदसि चवणु आहे त सदर जे उहिदे ते भले केर बि हुजे, पर मुल्क में थींदड़ हर आम ऐं ख़ासि फ़ैसिला हू पाण कंदी। चूंडनि में कामयाबी हासिल करण खां पोइ सूची जो चवणु हो त हू पंहिंजी काबीना में यूनियन सॉलिडेरिटी पार्टी जे हिकु मेंबर ऐं अक़लियतुनि जे नुमाइंदनि मां हिकु मेंबर ज़रूरु शामिल कंदी, जेके इक़्तिदार खां हमेशह महरूम रहिया आहिनि। बर्मा में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडनि खां पोइ जमहूरी हुकूमत क़ाइमु थी रही आहे, पर अञा बि आमरत जो पाछो ॼण त मुकमल तौर ते ख़तमु न थी सघियो आहे। सूची जे इक़्तिदार में अचण बावजूदि खेसि कुझु ख़ासि उहिदनि ते हाणे बि आमरनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। पार्लियामेंट में वॾी अक्सरियत बावजूदि हुकुमरान जमात नेशनल लीग फॉर डेमोक्रेसी खे फ़ौज खे इंतज़ामी मामलनि जी वाग ॾियणी पवंदी। 2008 वारे आइन मूजिब ऐवान जूं 25% सीटूं फ़ौज वटि रहंदियूं ऐं बचाव, घरू मामलनि ऐं बॉर्डर सिक्योरिटी सां तालुक़ रखंदड़ अहम सरकारी उहिदनि ते फ़ौज जो तमामु घणो असर रसूख़ रहंदो। डिघो अरसो आमरत जे वर चढ़ियल मुल्क बर्मा में जमहूरियत क़ाइमु करण लाइ आंग सान सूची डिघी जिदोजहद कई। इन अरसे दौरान खेसि 20 सालनि ताईं नज़रबंद बि रखियो वियो। आमिर इक़्तिदार जे नशे में एॾो त चूर हो जो उन 1990 में आंग सान सूची खे चूंड में हासिल थियल तारीख़ी फतह खे बि नज़रअंदाज करे छॾियो, पर आंग सान सूची हार न मञी ऐं जिदोजहद जारी रखी। मौजूदा चूंडनि खे इन करे साफ़ शफ़ाफ़ चयो वञे पियो, छो जो पहिरियों भेरो परॾेही मुबसरनि खे चूंडनि जो जाइज़ो वठण जी इजाज़त ॾिनी वई हुई। उनखां सवाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां तालुक़ रखंदड़ 100 सहाफ़ियुनि खे बि मुल्क में अचणु ॾिनो वियो। यूरोपी यूनियन, चीन ऐं उत्तर कोरिया समेत ॿियनि मुल्कनि जे मुबसरनि बर्मा जी चूंडनि खे वेझड़ाई सां ॾिठो। बर्मा में अधु सदी खां पोइ थियल उन्हनि चूंडनि खे साफ़ शफ़ाफ़ तस्लीम कयो वियो ऐं मुल्क में जमहूरी हुकूमत क़ाइमु थिए थी त मुल्क ते लॻल आलमी पाबंदियूं ख़तमु थियण जी राह हमवार थी सघे थी।
बर्मा जी नई हुकूमत लाइ मुल्क अंदर वॾो चैलेंज रोहिंग्या कबीले जा मुसलमान पण आहिनि, जिन खे हिकु तरफ़ बर्मा पंहिंजो करण लाइ तयार न आहे त ॿिए तरफ़ खेनि बांग्लादेश बि पंहिंजी सरहदुनि अंदर दाख़िल थियण नथो ॾिए। तंहिं करे इहो मामलो पिणु बर्मा जी नई चूंडियल हुकूमत लाइ वॾो चैलेंज बणियल रहंदो। नाज़रीन, बर्मा जी सूरतहाल ते रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते बर्मा में जेका आंग सान सूची जी जेका जिदोजहद जो जेको तसलसल हुयो, उन हवाले सां हुन 20 सालनि ते नज़रबंदी खां पोइ जंहिं तरीक़े सां जेका पंहिंजी जिदोजहद जारी रखी, उन खां पोइ जेका हिन वक़्तु बर्मा में सूरतहाल आहे, हिन वक़्तु जेको जमहूरी दौर जो जेको आगाज़ थियो आहे, यकीनी तौर ते आंग सान सूची खे मुख़्तलिफ़ चैलेंजिस आॾो आहिनि। ॾिसिजे त हाणे हू हिन दौर जी शुरूआत खां पोइ बर्मा जी आवाम लाइ केतिरे क़दर मुस्बत किरदार अदा करे थी। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं शाम में हलंदड़ घरू वेड़ जो। नाज़रीन, स्विट्ज़रलैंड जे शहर जिनीवा में गॾियल क़ौमुनि जी मेज़बानी हेठि इजलास थियो आहे, जेको ॻाल्हियुनि जो जेको दौरु आहे उहा बिना नतीजे ख़तमु कयो वियो आहे ऐं बामक़सद ॻाल्हियुनि जे हवाले सां जेका ॿीहर ॻाल्हियुनि जी शुरूआत उहा 25 फ़रवरी खां थींदी। इहे ॻाल्हियूं छो मुलतवी जो शिकार थियूं ऐं छो इन्हनि में जेको आहे को मुस्बत नतीजो न निकिरी सघियो आहे, इन हवाले सां हिन रिपोर्ट जे ज़रिए ॼाणींदासीं त आख़िर अहिड़ा कहिड़ा सबब आहिनि। Everybody won't be treated all the same. There will be a golden ladder reaching down. शाम में हुकूमती मुखालिफ़ धुर में ॻाल्हियूं हिकु भेरो वरी मुलतवी थी वियूं आहिनि। गॾियल क़ौमुनि जे ख़ासि नुमाइंदे स्टीफन डी मस्तूरा चयो आहे त स्विट्ज़रलैंड जे शहर जिनीवा में हलंदड़ ॻाल्हियूं मुअतल कयूं वियूं आहिनि। संदसि चवणो हो त शाम में गुज़िरियल 5 सालनि खां हलंदड़ घरू वेड़ जे ख़ात्मे लाइ अमन ॻाल्हियुनि जो मरहलो फ़िलहाल मुलतवी कयो वञे थो। ॻाल्हियुनि जी ॿीहर शुरूआत 25 फ़रवरी खां थींदी। स्टीफन चयो त ॻाल्हियुनि जे पहिरें मरहले में काफ़ी मामलनि में खोट ॾिठी वई। संदसि चवणो हो त बामक़सद ॻाल्हियुनि में अञा घणी महिनत जी ज़रूरत आहे, तंहिं लाइ अञा घणो कमु करणो पवंदो। हुन दावा कई त न ॻाल्हियुनि जो रस्तो बंदि थियो आहे, न ई खेनि ॻाल्हियुनि में नाकामी मिली आहे। हिकु सवाल जे जवाब में संदसि चवणो त हिन अमल सां ॿिन्ही तरफ़नि खां सियासी अमल में दिलचस्पी ज़ाहिर थी आहे। संदसि इहो बि चवणु हो त जेकॾहिं ॻाल्हियुनि जो अमल मुकमल नाकाम थियो त शाम में अमन जी का बि उमेद बाक़ी न बचंदी। तंहिं करे असां सभिनी खे मुमकिन कोशिश करणी पवंदी त जीअं ॻाल्हियुनि वारो अमल नाकाम न थिए। اللي وقفوا اطلاق النار، وقفوا معك اطلاق النار. स्टीफन चयो त 5 सालनि जी तबाही आणींदड़ जंग खां पोइ मुमकिन आहे त ॻाल्हियूं देर जो शिकार बि थियनि, छाकाणि त सियासी क़यादत में एतमाद जी वॾी खोट आहे। तंहिं करे यकीनी कामयाबी लाइ शाम में वॾे पैमाने ते तब्दीलियुनि जी ज़रूरत आहे। होॾां ॻाल्हियुनि जे मरहले में देर खां पोइ बर्तानिया बि कुझु ख़दशनि जो इज़हार कयो आहे। बर्तानवी परॾे वज़ीर फिलिप हैमंड इल्ज़ाम हयो आहे त रूस रुगो शिदत पसंद तंज़ीम दौलत इस्लामिया खे निशानो बणाइण बदिरां शामी सदर बशार अल असद जी मुखालिफ़ फ़ौज ते बमबारी करे मुल्क में पैदा थियल घरू वेढ़ खे वधीक बदतर बणाए रहियो आहे। For almost 5 years, the world has watched in horror as Syria has disintegrated into a brutal conflict, killing hundreds of thousands and displacing millions, both within and outside the country. Syria today is an unfolding humanitarian catastrophe, unmatched since World War II. In recent months, a new and broad-based diplomatic initiative was launched, for the first time involving all of the key countries in the conflict. The goal is to reduce the violence, isolate terrorist groups such as Daesh, and create the basis for an inclusive, peaceful, and pluralistic Syria we all seek. रूस इन्हनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। ॻाल्हियूं मुलतवी थियण ते अमरीका बि शामी हुकूमत ते सख़्त तनक़ीद जा तीर वसाया आहिनि। अमरीका शामी हुकूमत ते इल्ज़ाम हयो आहे त मुल्क में हलंदड़ घरू वेढ़ लाइ सियासी हल न पर पंहिंजे इतिहादी मुल्क रूस जी मदद सां इहो मामलो फ़ौजी अंदाज़ में हल करणु चाहे थो। अमरीकी परॾे वज़ीर जॉन केरी उन ॻाल्हि जो बि एतिराफ़ कयो आहे त हाणे शामी हुकूमत ऐं संदसि हामिन पारां बहरान जे पुरअमन हल लाइ आलमी बिरादरी जो एतमाद बहाल करण जो वक़्तु गुज़री वियो आहे।
जॉन केरी जो चवणो त हाणे समूरी दुनिया जे मुल्कनि खे घुर्जे त उहे गॾिजी अॻिते वधनि त जीअं शामी अवाम जी ॾुखोल ज़िंदगियुनि ऐं उते हलंदड़ जारियत जे ख़ात्मे लाइ हाकर किरदारु अदा थी सघे। ॿिए पासे शाम में मुखालिफ़ धुर जे अॻवान बिस्मा कुरमानी जो ॻाल्हियुनि जी नाकामी जा सबब ॼाणींदे चवणो हो त रूस पारां बाग़नि जे ठिकाणनि ते थींदड़ बमबारी उन ॻाल्हि जो वाज़े सबूत आहे त शामी हुकूमत घरू वेड़ जो सियासी हल नथी चाहे ऐं नई सन नियत ठीकु आहे। हाणे मुखालिफ़ धुर जो उहो मौक़िफ़ साम्हूं अची रहियो आहे त अमरीका ऐं ओलह जे ॿियनि मुल्कनि खे शामी बाग़नि ते थींदड़ रूसी बमबारी जे नतीजे में सिर्फ़ बयानबाज़ी ते महदूद न रहणु घुर्जे ऐं ॻाल्हियुनि दौरान बमबारी खे रोकणु अहिड़ो वाहिद क़दम हो जंहिंसां ॻाल्हियूं मुतासिर न थियनि हा। यादि रहे त शाम में गुज़िरियल 5 सालनि खां हलंदड़ घरू वेड़ जे नतीजे में हिन महल ताईं 2.5 लख माण्हू मारिजी चुका आहिनि, जॾहिं त शामी सदर बिशारुल असद जे फ़ौजियुनि ऐं बाग़नि जे विच में थींदड़ जंग खां अलावा शिदत पसंद तंज़ीम दौलत इस्लामिया जी सरगर्मियुनि जे नतीजे में 1 करोड़ खां वधीक शामी ॿियनि मुल्कनि में लॾ पलाइण ते मजबूर थिया आहिनि। Everybody won't be treated all the same. There will be a golden ladder reaching down. नाज़ी शाम में हलंदड़ घरू वेड़ जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। जिनीवा में गॾियल क़ौमुनि जी मेज़बानी हेठि जेको ॻाल्हियुनि जो दौरु आयो बिना नतीजे ख़तमु थी वियो आहे, जॾहिं त गॾियल क़ौमुनि जे इदारनि पारां इन ॻाल्हि ते जेका ॻणती ज़ाहिर कई वई आहे त आख़िर शाम में जेका हलंदड़ घरू वेड़ आहे उन जो सियासी हल कीअं निकिरे। ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में शामिल कंदासीं लंडन में थियल आलमी डोनर्स कॉन्फ्रेंस जो। कॉन्फ्रेंस में शरीक सरबराहनि शाम जे बहरान ते जेको आहे ॻणती ज़ाहिर कई आहे, जॾहिं त संदन चवणु आहे त मुतासिरनि जी इमदाद लाइ आलमी इदारनि खे वधीक रक़म फराहम करण जो जेको आहे उहे पिणु वाइदा साम्हूं आया आहिनि। गॾोगॾु कॉन्फ्रेंस में शरीक जो अॻवाननि इन ॻाल्हि ते ॻणती ज़ाहिर कई आहे त आख़िर शाम में जेका घरू वेड़ हलंदड़ आहे उनमें पनाहगीरनि जो अंग ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। इन समूरी सूरतहाल ते जेको इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे उन जे हल लाइ समूरनि धुरियुनि खे मुस्बत किरदारु अदा करण जे हवाले सां जेका हिकमत अमली जोड़ी पई वञे। इन हवाले सां हिकु रिपोर्ट तयारु कई आहे, अचो त ॾिसूं। लंडन में आलमी डोनर्स कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें शाम में हलंदड़ घरू वेड़ सबबि मुतासिर थियल अवाम ऐं धारनि जी आबादकारी लाइ अमीर मुल्कनि वधीक इमदाद फराहम करण जा ऐलान कया। आलमी डोनर्स कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में शरीक सरबराहनि शामी बहरान सबबि मुतासिर थियल माण्हुनि जी इमदाद लाइ आलमी इमदादी इदारनि खे वधीक रक़म फराहम करण जा वाइदा कया। बरतानिया, नॉर्वे ऐं जर्मनी जी गॾियल मेज़बानी हेठि थियल कॉन्फ्रेंस में बरतानवी वज़ीर आज़म डेविड कैमरॉन ऐं संदसि नॉर्वेजियन हममनसब अर्न सॉलबर्ग शामी अवाम खे 2020 ताईं 1.76 ऐं 1.17 अरब डॉलर फराहम करण जो ऐलान कयो। उन मौक़े ते जर्मन चांसलर एंजेला मर्केल ऐलान कयो त शामी पनाहगीरनि लाइ 2018 ताईं 2.57 अरब डॉलर फराहम कया वेंदा। गॾियल क़ौमुनि जी निगरानी हेठि कमु कंदड़ इमदादी इदारनि हलंदड़ साल शामी मुतासिरनि जी इमदाद लाइ आलमी बिरादरी खे 7.73 अरब डॉलर फराहम करण जी अपील कई हुई। डोनर्स कॉन्फ्रेंस में यूरोपी यूनियन, जापान ऐं ॿियनि मुल्कनि पिणु शाम में घरू वेड़ सबबि मुतासिर थियल अवाम जी बहाली लाइ वधीक रक़म फराहम करण जो वाइदो कयो। कॉन्फ्रेंस दौरान तुर्की जे वज़ीर आज़म अहमद दाऊद ओगलो ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि खे ॿुधायो त रूसी जंगी जहाज़नि पारां शाम जे शहर हल्ब ऐं उन जे भर वारनि इलाइक़नि में थींदड़ बमबारी में शिदत अचण सां वधीक केतिरा ई शामी पनाहगीर तुर्की जो रुख़ करे रहिया आहिनि। शाम जी सूरतहाल ते ॻाल्हाईंदे तुर्की जे वज़ीर आज़म जज़्बाती अंदाज़ में चयो त हू हिन कॉन्फ्रेंस में मौजूद त आहिनि, पर संदन साह अचकियो पियो आहे त हू 60 खां 70 हज़ार शामी पनाहगीरनि खे किथे आबाद कनि। यादि रहे त तुर्की शामी पनाहगीरनि खे पनाह ॾींदड़ दुनिया जो सभ खां वॾो मुल्क आहे, जंहिं हलंदड़ जंग दौरान तक़रीबन 25 लख खां वधीक शामी पनाहगीरनि खे कैंप्स ऐं आरज़ी तौर ते जॻहियुनि में रखियो वियो आहे। तुर्की खां सवाइ ख़िते जे ॿियनि मुल्कनि में बि शामी पनाहगीर तरसियल आहिनि, जिन में उर्दन ऐं लबनान टॉप ते आहिनि। कॉन्फ्रेंस में उर्दन जे हुकुमरान शाह अब्दुल्ला वज़ाहती बयान ॾिनो त का बि क़ौम पंहिंजे सग आधार पनाहगीरनि जी मेज़बानी करे सघे थी, पर उर्दन पंहिंजी वत खां वधीक गुंजाइश पैदा कई, पर हाणे उहा सूरतहाल क़बूलण जोगी नाहे रही।
कॉन्फ्रेंस में शरीक समूरनि अॻवाननि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ शामियुनि खां वधीक ज़रूरत उन्हनि माण्हुनि खे आहे जेके शाम में हलंदड़ घरू वेड़ जे वकड़ में आयल इलाइक़नि में फाथल आहिनि। इन ख़तरनाक सूरतहाल जे नतीजे में इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे। उन जंगी सूरतहाल में माण्हू बुनियादी शयुनि, ख़ुराक ऐं ज़िंदगी जी सहूलियतुनि खां पिणु महरूम बणियल आहिनि। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीकी सदर बराक ओबामा जे पहिरें मस्जिद जे दौरे जो। नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा पंहिंजे सदारती दौर में पहिरियों भेरो कंहिं मस्जिद जो दौरो कयो आहे। बराक ओबामा दौरे खां पोइ उते मुस्लिम सोसाइटी सां ख़िताब बि कयो आहे। उन ख़िताब में हुन समूरी दुनिया जे मुस्लमाननि खे जेको आहे हिकु मज़बूत क़िस्म जो पैगाम ॾिनो आहे ऐं हिकु ओवरऑल जेका समूरी दुनिया में मुस्लमाननि जे हवाले सां जेको सोच ऐं जेका राय क़ाइमु आहे उनखे मुकमल तौर ते रद्द कयो आहे। ऐं उन ख़िताब में इहो बि चयो आहे त पूरी दुनिया जे जेके मज़हब आहिनि उन जे हवाले सां दहशतगर्दी खे उन खां हटी करे सोचणु घुर्जे ऐं दहशतगर्दी खे मज़हबनि खां हटी करे उन जी सोच खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। बराक ओबामा जे दौरे बाबति रिपोर्ट तयारु कई आहे, अचो त ॾिसूं। अमरीकी सदर बराक ओबामा पंहिंजे सदारती दौर में पहिरियों भेरो हिकु अमरीकी मस्जिद जो दौरो कयो। बराक ओबामा बॉल्टीमोर में क़ाइम अल रहमान मस्जिद जी इस्लामिक सोसाइटी खे ख़िताब पिणु कयो। मस्जिद जे पहिरें दौरे खां पोइ सदर पंहिंजे ख़िताब में चयो, अमरीकियंस खे बुनियादी तौर ते हिकु कुटुंब तसवुर कयो वञे थो, पर अक्सर अमरीकी ग़लत फ़हमी में इस्लाम ऐं दहशतगर्दी खे हिकु ई नज़रियो सम्झनि था ऐं आङिरियुनि ते ॻणण जेतिरनि माण्हुनि जे अमलनि खे पूरे मज़हब इस्लाम सां गॾनि था, जेको बिल्कुलु ग़लति आहे। अमरीकी सदर बराक ओबामा गोलमेज़ इजलास में पिणु शिरकत कई, जंहिंमें हुन सोसाइटी जे मेंबरनि सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई ऐं मुस्लमाननि जे अहसासनि तोड़े मंझंदि वधंदड़ ख़दशनि खां आगाही हासिल कई। अमरीकी सदर चयो त इस्लाम अमुन, हमदर्दी ऐं बहितरीन जज़्बनि जो मज़हब आहे। संदसि चवणो त मुस्लमान अमरीकी फ़ौज खां सवाइ कानून लागू कंदड़ इदारनि में महिनत ऐं जफ़ाकशी सां पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। हुन इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त आलमी सतह ते मीडिया इस्लाम जी सही रहनुमाई ऐं निशानदेही करे। हुन इहो वाज़े कयो त इस्लाम दहशतगर्दी जो दर्स नथो ॾिए ऐं कंहिं बि मज़हब ते हमिलो दरअसल समूरनि मज़हबनि ते हमिलो तसवुर कयो वञे थो। सदर बराक ओबामा अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त इस्लाम में फ़िरके वारियत जनम वठी रही आहे, जेका ॻणती जोगी ॻाल्हि आहे। हिते उहा ॻाल्हि गौर जोगी आहे त सदर बराक ओबामा के अमरीकी मस्जिद जो पहिरियों दौरो उन वक़्तु कयो जॾहिं सदारती चूंड मुहिम में रिपब्लिकन पार्टी जे उमेदवार डोनाल्ड ट्रंप मुस्लमाननि जी डेटाबेस तयारु करण ऐं 2 डिसंबर ते कैलिफोर्निया जे शहर सान बर्नार्डिनो में दहशतगर्द हमले खे नज़र में रखंदे इहो मुतालबो कयो त मुस्लमाननि जी मुल्क में दाख़िला ते आर्ज़ी तौर ते पाबंदी लॻाई वञे। सदारती मुहिम में हिसो वठंदड़ रिपब्लिकन पार्टी जा मेंबर त मुस्लमाननि ख़िलाफ़ बयानबाज़ी कंदा रहिया आहिनि। सदर बराक ओबामा सदारती उम्मीदवारनि जी बयानबाज़ी जो न रुगो सिधी रीति जवाब ॾिनो, पर अहिड़नि बयाननि जी मज़म्मत पिणु कंदो रहियो आहे। सदर बराक ओबामा पंहिंजे आख़िरी स्टेट ऑफ द यूनियन ख़िताब में पिणु भरपूर अंदाज़ में मुस्लमाननि जो दिफ़ा कयो हो। हुन वाज़े कयो त अमरीकियंस अहिड़ी सियासत खां पासो कनि जंहिंमें नस्ली या मज़हबी बुनियादनि ते माण्हुनि खे निशानो बणायो वञे। उन मौक़े ते व्हाइट हाउस जे प्रेस सेक्रेटरी जॉश अर्नेस्ट चयो त मुस्लमाननि खे इहा इजाज़त हुजणु घुर्जे त उहे पंहिंजे मज़हबी अक़ीदे मूजिबि ज़िंदगी गुज़ारीनि, उहो हक़ खेनि मिलणु घुर्जे ऐं उन अमल ते हुकूमत पारां का बि मुदाख़लत न हुजणु घुर्जे। गॾोगॾु चूंड मुहिम में मज़हबी अक़ीदनि जी हथ चुरान न कई वञे। नाज़ अमरीकी सदर बराक ओबामा जे सदारती दौर में पहिरियों भेरो के मस्जिद जे दौरे खां पोइ तासुर पैदा थियो आहे त मुस्लमान जेके मजमूई तौर ते पूरी दुनिया में रहनि था उन हवाले सां जेको हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर साम्हूं अचे पियो इन ख़िताब खां पोइ यकीनी तौर ते इन ख़िताब खां पोइ समूरनि मुल्कनि जे मुस्लमाननि लाइ हिकु सुठो तासुर पैदा थींदो ऐं सुठे तासुर जे हवाले सां जेका मुस्बत कोशिश साम्हूं आई आहे बराक ओबामा जी, यकीनी तौर ते इन हवाले सां ज़रूरु इहो असरअंदाज़ थींदो। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में शामिल कंदासीं अफ़गानिस्तान जे हवाले सां कुझु साम्हूं डेवलपमेंट आई आहे जिते 4 मुल्की इताद ॻाल्हि लाइ मफ़ाहमती रोड मैप ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। इस्लामाबाद में इजलास खां पोइ जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त मफ़ाहमती अमल जो नतीजो हिकु सियासी हल हुजणु घुर्जे ऐं उन सां ई अफ़गानिस्तान में तशदुद जूं कार्रवायूं ख़तमु थींदियूं ऐं अमुन क़ाइमु थींदो। नाज़रीन, पधरनामे में इहो बि चयो वियो आहे त ॻाल्हियुनि में समूरा तालिबान जा धड़ा
शामिल थियनि। गॾोगॾु पधरनामे में मफ़ामती अमल लाइ ॻाल्हियूं जारी रखण ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे। इन हवाले सां हिकु रिपोर्ट तयारु कई आहे, अचो त ॾिसूं। अफगानिस्तान में अमन कोशिशुनि में तेज़ी बाद भेरो ॿीहर ॻाल्हियुनि ज़रिए मुस्तक़िल अमन जी उम्मीद पैदा थी वई आहे। पाकिस्तान, अफगानिस्तान, चीन, अमरीका मफ़ामती रोड मैप तयारु करे वरितो आहे, जंहिंजो मक़सदु तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणे जटादार अमन क़ाइमु करणु आहे। अफगानिस्तान में अमन क़ाइमु करण ऐं एतमाद जी बहाली लाइ अफगानिस्तान, पाकिस्तान, अमरीका ऐं चीन जो 4 धुरियो राब्ता ग्रुप जो टियों इजलास इस्लामाबाद में थियो। इजलास जे पधरनामे में ॼाणायो वियो आहे त 4 धुरियो इतिहाद अफ़गान हुकूमत जे नुमाइंदनि ऐं तालिबान ग्रुपनि जे विच में सिधियुनि ॻाल्हियुनि जी राह हमवार करण ते गौर शुरू कयो वियो। ईंदड़ इजलास 23 फरवरी ते काबुल में कोठाइण जो पिणु ऐलान कयो वियो। इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी चौधरी एजाज़ कई, जंहिं ते अफगानिस्तान पारां नाइब परॾेही वज़ीर हिकमत खलील करज़ई कई। अमरीका पारां ख़ासि एलची रिचर्ड ओल्सन, जॾहिं त चीन जी नुमाइंदगी अफगानिस्तान में मुक़रर चीन जे नुमाइंदे ज़िंग डिन चिन कई। इजलास में पहिरियुनि गॾिजाणियुनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो। इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो मफ़ामती अमल जो मक़सदु मसइले जो सियासी हल कढणु आहे त जीअं तशद्दुद जो ख़ात्मो थिए ऐं जटादार अमन क़ाइमु थी सघे। 4 मुल्की इजलास में अफ़गान हुकूमत ऐं तालिबान ग्रुपनि जे विच में सिधी रीत ॻाल्हियुनि जे अमल खे जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। 4 मुल्की इजलास तालिबान सां अमन ॻाल्हियुनि जे अमल में शिरकत ते राज़िपो ज़ाहिर कयो। इजलास में पाकिस्तान, अफगानिस्तान में जटादार अमन जी कोशिशुनि जी वाखाण कई ऐं उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो त तालिबान सां अमन ॻाल्हियुनि ज़रिए तशद्दुद जी कार्रवाइनि में वाज़े घटिताई ईंदी। तालिबान सां अमन ॻाल्हियुनि लाइ रोड मैप जी तजवीज़ चीन ॾिनी हुई, जॾहिं त हिन नोयत जो पहिरियों इजलास इस्लामाबाद में थियो, ॿियो काबुल ऐं हाणे ईंदड़ इजलास अफगानिस्तान जे गादी वारे हंधि काबुल में रथियल आहे। गुज़िरियल इजलास में अफगान तालिबान खे ॻाल्हियुनि में शिरकत जी दावत न हुई। 4 धुरिये इजलास में इन ॻाल्हि ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो त अफ़गान अमन ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण लाइ हार्ट ऑफ एशिया कॉन्फ्रेंस में जिन ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ थियो हो, उन ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे ऐं इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अफ़गान तालिबान सां अमन जे क़याम लाइ कोशिशुनि खे वधीक तेज़ करणु घुर्जे। इजलास में शरीक समूरनि धुरियुनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त अफगानिस्तान में जारी वेढ़ जे ख़ात्मे लाइ वधीक असराइती कार्रवाइनि जी ज़रूरत आहे, छो त हिन ख़िते जो अवाम गुज़िरियल केतिरी अरसे खां बेमक़सद तशद्दुद खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे, जंहिंजे नतीजे में पूरे ख़िते में बेचैनी पखिड़ियल आहे। नाज़रीन, अफगानिस्तान जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। 4 मुल्की इतिहाद ॻाल्हियुनि लाइ जेको मफ़ामती रोड मैप ते इतफ़ाक़ कयो आहे, यकीनी तौर ते इन ॻाल्हियुनि जे मरहले खां पोइ ख़िते ते इन जा बहितर असर जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा। नाज़रीन, प्रोग्राम में वधीक रिपोर्ट्स ऐं समूरी सूरतहाल ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर हिन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भली कार चवंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में शामिल कंदासीं अफगानिस्तान ऐं भारत जी वेझड़ाई जे हवाले सां हिकु मुख़्तसिर रिपोर्ट। नाज़रीन, अफगानिस्तान ऐं भारत जी वेझड़ाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। इन सिलसिले में अफगान जो चीफ एग्ज़ीक्यूटिव अब्दुल्ला सरकारी दौरे ते भारत रवानो थियो ऐं उते हुन मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ बि कयो आहे ऐं गॾोगॾु दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जेका अमन कॉन्फ्रेंस हलंदड़ आहे भारत में, उन में शिरकत बि कई आहे ऐं समूरी सूरतहाल ते जेका आहे ख़यालनि जी ॾे वठ बि कई वई आहे। हिन दौरे बाबति हिकु रिपोर्ट तयारु कई आहे। उन रिपोर्ट जे ज़रिए इहा ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िर अफगानिस्तान ऐं भारत में वेझड़ाई जा सबब कहिड़ा आहिनि। अफगानिस्तान ऐं भारत में वेझड़ाई वधंदी पई वञे ऐं ॿई मुल्क हिक ॿिए सां सहकार जा नवां वाइदा बि करे रहिया आहिनि। इन सिलसिले में अफगानिस्तान जे चीफ एग्ज़ीक्यूटिव अब्दुल्ला भारत जो दौरो कयो। अब्दुल्ला 5 ॾींहनि जे सरकारी दौरे ते भारत पहुतो, जिते हुन वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में ॿितरफ़नि लाॻापनि समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। अब्दुल्ला ज़ाहिरी तौर ते जयपुर में दहशतगर्दी ख़िलाफ़ इतफ़ाक़ी राय लाइ घुरायल कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ भारत जो दौरो कयो, पर दौरे मां फ़ाइदो वठंदे भारत सां ॿिया मामला बि उकलाए आयो। भारतीय मीडिया मूजिबि अब्दुल्ला भारतीय अॻवाननि सां सिक्योरिटी, बचाव ऐं ॿियनि शोबनि में सहकार ते इतफ़ाक़ कयो, पर भारत खां हथियारनि जी ख़रीदारी वारो मामलो बि गौर हेठि आयो। भारत ऐं अफगानिस्तान में स्ट्रेटेजिक एतमाद ॾींहों ॾींहुं मज़बूत थी रहियो आहे। चयो पियो वञे त भारत खे पाकिस्तान में मुदाख़लत समेत ॿियनि मामलनि जे हल लाइ अफगानिस्तान जी धरती जी ज़रूरत आहे, जॾहिं त भारत खां हथियार वठण
ऐं वापार वरी अफ़गानिस्तान जी मजबूरी आहे। भारत अफ़गानिस्तान खे गुज़िरियल महीने MI3 हेलीकॉप्टर ॾिना हुआ, जंहिं लाइ अफ़गान हुकूमत जी दावा आहे त उन्हनि हेलीकॉप्टर सां संदनि जंगी सलाहियतुनि में इज़ाफ़ो थींदो। आलमी मुबसिर भारत अफ़गानिस्तान वेझड़ाई अफ़गान चीफ एग्ज़ीक्यूटिव जे भारत जे दौरे खे उन करे बि अहमियत ॾेई रहिया आहिनि जो उहो दौरो भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे काबुल जे दौरे जे 1 महीने खां पोइ थियो आहे। मुबसिरनि मूजिबि अफ़गानिस्तान भारत खे पंहिंजो तमामु वेझो इत्तेहादी मुल्क सम्झे थो। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीका में तेज़ी सां फैलजंदड़ ज़ीका वायरस जो। नाज़रीन, अमरीका में तेज़ी सां ज़ीका वायरस फैलिजी रहियो आहे, जॾहिं त ख़िते जे ॿियनि मुल्कनि में बि इन हवाले सां कुझु केसिस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त सिहत जे आलमी इदारे जो चवणु आहे त हिन वायरस जे नतीजे में लॻभॻि 40 लख माण्हू जेको आहे उहो मुतासिर थियण जो ख़दशो आहे। इन समूरी सूरतहाल ते अमरीकी सदर बराक ओबामा जेको आहे सिहत जे इदारे में हंगामी हालतूं लागू कंदे इन वायरस खे मुकमल तौर ते ख़तमु करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां हिकु रिपोर्ट तयारु कई आहे। रिपोर्ट जे ज़रिए ॼाणण जी कोशिशि कंदासीं त मुल्क में जेको वधंदड़ ज़ीका वायरस आहे उन जा सबब छा आहिनि ऐं उहो कहिड़ी तरह सां ॿियनि मुल्कनि में पखिड़िजी रहियो आहे। सिहत जे आलमी इदारे ज़ीका वायरस खे आलमी ख़तरो करार ॾिनो आहे। माहिरनि जो चवणु आहे त अमरीका में नंढड़ो मथो रखंदड़ ॿारनि जी पैदाइश ऐं ॿियनि जिस्मानी ऐबनि जे नमूदार थियण जो सिधो वास्तो ज़ीका वायरस सां आहे ऐं दुनिया जे ॿियनि हिसनि में पिणु हीउ वायरस सिहत लाइ हंगामी ख़तरो बणिजी चुको आहे। जिनेवा में माहिरनि जो हिकु ख़ासि इजलास थियो, जंहिं में ॾखण अमरीका में ज़ीका वायरस जे तेज़ी सां फैलिजण जे सबबनि ऐं उन सां पैदा थींदड़ ख़तरनि जो जाइज़ो वरितो वियो। सिहत जे आलमी इदारे जी डायरेक्टर मार्गरेट जो चवणु आहे त माहिर डॉक्टरनि जी कमेटी इहो फ़ैसिलो कयो आहे त मुतासिर मुल्कनि में इन ख़तरे खे घटि करण ऐं उन खे आलमी सतह ते पखिड़जण खां रोकण लाइ आलमी कोशिशूं वठण जी ज़रूरत आहे। इजलास में ब्राज़ील, अमरीका, एल सल्वाडोर ऐं फ्रांस सां तालुक़ रखंदड़ कमेटी जे माहिरनि एहतियाती उपाउ तौरु इन्फेक्शन ऐं पैदाइशी जिस्मानी उज़वनि जी ख़राबी या उन में बिगाड़ तोड़े इन क़िस्म जी बीमारियुनि जी चकास ऐं बीमारी जी जड़ ताईं पहुच लाइ आलमी निगरानी जे इंतज़ाम हेठि बहितरी जी सिफ़ारिश कई। सिहत जे आलमी इदारे ख़बरदार कयो आहे त संगीन पैदाइशी ऐबनि ज़ीका वायरस ॾखण अमरीका जे ख़िते में तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे ऐं उन जे नतीजे में रुगो हिन साल 40 लख माण्हू मुतासिर थी सघनि था। ब्राज़ील में गुज़िरियल अक्टूबर खां हेल ताईं 4000 नंढड़ो मथो रखंदड़ ॿारनि जी पैदाइश जा बि इतला मिलिया आहिनि, जंहिंजो 2014 में अंग 150 हो। लातीनी अमरीका में सिहत जी वज़ारत तरफ़ां हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त सेंट्रल अमरीकी मुल्क एल सल्वाडोर, एक्वाडोर, कोलंबिया ऐं जमैका में रहंदड़ औरतूं हमल करण खां पासो कनि। WHO जो चवणु आहे त अॼु ताईं ख़िते जे 23 मुल्कनि ऐं इलाइक़े में ज़ीका वायरस खां मुतासिर केस रिपोर्ट थी चुका आहिनि। इन क़िस्म जे वायरस जी सतह इंतिहाई ॻणती जोगी आहे। आलमी इदारे जो चवणु आहे त पैदाइशी नुक़्सनि जे सबबनि जे करे ज़ीका वायरस जनूबी अमरीकी ख़िते में तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे ऐं इन वायरस जे नतीजे में 40 लख माण्हू मुतासिर थी सघनि था। WHO जो चवणु आहे त मच्छर जे चक सां पखिड़जंदड़ हीउ वायरस अॻु में विचोले दर्जे जे ख़तरे सां वधियो पिए, पर हाणे हीउ वायरस ख़तरनाक हद ताईं असरअंदाज़ थींदे नज़र अची रहियो आहे। सिहत जे आलमी इदारे जी डायरेक्टर मार्गरेट जो चवणु आहे त ज़ीका वायरस 1947 में योगेंडा में दरियाफ़्त थियो हो ऐं उन खां पोइ पूरी दुनिया में फैलियो ऐं हलंदड़ सालनि दौरान जिस्मानी उज़वनि जी पेचीदगियुनि जी सूरत में नुमायो थियो आहे। इन वायरस सां मुतासिर थींदड़ हज़ारे औरतुनि जिस्मानी तौरु माज़ूर ॿारनि खे जनमु ॾिनो आहे। इन वायरस जे नतीजे में हिन वक़्तु ॾखण अमरीका ख़ासि तौर ते उन जी वकड़ में ॾिठो पियो वञे। मार्गरेट जिनेवा में इदारे जे हिकु ख़ासि इजलास दौरान ॿुधायो त ज़ीका वायरस ॾखण अमरीका में इंतिहाई तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। I am now declaring that the recent cluster of microcephaly and other neurological abnormalities reported in Latin America, following a similar cluster of French Polynesia in 2014, constitutes a public health emergency of international concern. संदसि चवणो त अॼु ताईं ख़िते जे 23 मुल्कनि ऐं इलाइक़नि में इन केसनि सां वाॻियल बीमारियूं रिपोर्ट थी चुकियूं आहिनि।
इन समूरी सूरत-हाल ते अमरीकी सदर बराक ओबामा ज़ीका वायरस जे इलाज लाइ तिबी तजवीज़ुनि ऐं वैक्सीन हंगामी बुनियादनि ते मुतारिफ़ कराइण ते ज़ोर ॾिनो आहे। अमरीकी सदर सिहत जे सीनियर वज़ीर ऐं सलाहकारनि जो इजलास पिणु तलब कयो। उन इजलास में इन वायरस सां ख़िते जी इक़्तिसादी ऐं तरक़ी ते पवंदड़ असरनि जो बि जाइज़ो वरितो वियो। नाज़रीन, ज़ीका वायरस जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते ख़ितनि में जेको वधंदड़ इन वक़्तु सूरत-हाल आहे उते हंगामी हालतूं बि लागू कयूं वयूं आहिनि ऐं इन ॻाल्हि खे मुमकिन हद ताईं बढ़ायो पियो वञे त जल्द अज़ जल्द इन वायरस जे हवाले सां जेके साइंसदाननि पारां जेके दवाऊं इजाद कयूं वयूं आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते अप्लाई कयो वञे, इन वायरस खां ख़ात्मे जे लाइ अहम क़दम खयां वञनि। ऐं नाज़रीन, शाम अमेरिका ऐं अफ़गानिस्तान खां पोइ हाणे ज़िक्र कंदासीं मिस्री अदालत जे फ़ैसिले जो। नाज़रीन, मिस्र जी अदालत जेको आहे 149 अख़वानुल मुस्लिमून जे कारकुननि जी मौत वारी सज़ा रद्द करे छॾी आहे, जॾहिं त इन फ़ैसिले ते हुकूमत काफ़ी नाराज़ नज़र अचे पई। उन जा सबब छा आहिनि, हिन रिपोर्ट ज़रिए ॼाणण जी कोशिशि कंदासीं। मिस्र जी अदालत अख़वानुल मुस्लिमून जे 149 कारकुननि जी मौत वारी सज़ा ते अमल रोके छॾियो। मिस्री अदालत बम धमाकनि ऐं पुलिस ते हमलनि जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार अॻूणे मिस्री सदर जे हामिन ऐं अख़वानुल मुस्लिमून जे 149 कारकुननि जी मौत वारी सज़ा वारो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। अॻूणे सदर मोहम्मद मुर्सी जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियण खां पोइ थियल एहतजाजी मुज़ाहिरनि में काफ़ी गिरफ़्तारियूं अमल में आयूं हुयूं। अदालत ॿुधणी दौरान 149 गिरफ़्तार माण्हुनि जी मौत वारी सज़ा मुअत्तल कंदे हुकुम ॾिनो त इन केस जी ॿीहर ॿुधणी थींदी। गिरफ़्तार माण्हुनि मां 37 खे संदन गैर मौजूदगी में मौत जी सज़ा ॿुधाई वई हुई, तंहिं करे उन केस खे ॿीहर ॿुधणी जोॻो करार ॾिनो वियो। हिते इन ॻाल्हि खे यादि रखणु घुर्जे त मिस्री अदालत ते आलमी सतह जी तनक़ीद थींदी रही आहे ऐं उन सख़्त दबाव जे नतीजे में हीउ फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। अदालत पारां जिन माण्हुनि जी सज़ा मुअत्तल कई वई उन्हनि खे 14 अगस्त 2014 में मुर्सी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ एहतजाज, हंगामनि ऐं बम धमाकनि समेत 13 पुलिस एहलकारनि जे क़त्ल जे ॾोह में गिरफ़्तार कयो वियो हो। अदालती फ़ैसिले खां पोइ समूरनि केसनि जी ॿुधणी ॿीहर थींदी। गुज़िरियल कुझु अरसे खां अदालती ॿुधणियुनि ते मुल्की ऐं आलमी सतह ते सख़्त तनक़ीद थींदी रही आहे। गॾोगॾु मथनि जानबदारी जा इल्ज़ाम पिणु साम्हूं आया। गुज़िरियल कुझु ॿुधणियुनि दौरान अदालत अहिड़ियुनि समूरनि मौत वारी सज़ाउनि वारनि फ़ैसिलनि खे मुअत्तल कयो जंहिं जे नतीजे में अख़वानुल मुस्लिमून जा केतिरा ई कारकुन सज़ा खां बची चुका आहिनि। हिते इहो बि आगाह कंदा हलूं त 2013 में फ़ौज सिर्फ़ 1 साल अंदरि ई मुल्क जे पहिरें जमहूरी सदर मोहम्मद मुर्सी जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे खेसि गिरफ़्तार कयो हो, जंहिं जे नतीजे में समूरे मुल्क में फ़ौज ख़िलाफ़ सख़्त एहतजाज पिणु थिया। उन एहतजाजनि दौरान हज़ारे माण्हू गिरफ़्तार थिया ऐं 700 माण्हू मौत जो खाज पिणु बणिया हुआ, जॾहिं त 1200 जे लॻभॻि अख़वानुल मुस्लिमून जे कारकुननि खे फाही जूं सज़ाऊं ॿुधायूं वयूं, जंहिंखां पोइ हिन वक़्त ताईं अल फताह अल सीसी जेको हिकु फ़ौजी जनरल हो पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई सियासत में पेर पातो, जंहिंखां पोइ मुल्क जो सदर थी वेही रहियो, जंहिं करे हू अॼु बि इक़्तिदार ते क़ाबिज़ आहे ऐं मोहम्मद मुर्सी जेल जी काल कोठड़ियुनि में बंदि आहे ऐं खेसि मौत जी सज़ा पिणु ॾिनी वई आहे ऐं गॾोगॾु मथसि केतिरा ई केस हलंदड़ आहिनि। नाज़रीन, मिस्र जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मिस्र में हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे, अदालती फ़ैसिले खां पोइ 149 अख़वानुल मुस्लिमून जे कारकुननि खे जेका मौत जी सज़ा उहा ख़तमु कई वई आहे। गॾोगॾु जेके बि उन्हनि ते केसिस हलंदड़ हुआ उन्हनि खे ॿीहर ॿुधणी हेठि जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। हिन समूरी सूरत-हाल ते नाज़रीन जेको अॻूणो सदर आहे मोहम्मद मुर्सी, उन ते जेको आहे मुख़्तलिफ़ केसिस हलंदड़ आहिनि, खेसि मौत जी सज़ा पिणु ॾिनी वई आहे। नाज़रीन, प्रोग्राम में शामिल रिपोर्ट्स यकीनी तौर ते तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान साइमा बाप खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।